अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आम इस वक्त मौजूद आहियां उस्ताद बुखारी उन जी दरगाह ते। उस्ताद बुखारी ज़िले दादू शहर में उन जी मुंहिंजो गुज़र थियो। तव्हां सोचो त छो न पंहिंजो गुल पढ़ी ऐं मां दुआ मग़फ़िरत जी जेका त दुआ घुरां ऐं मां उस्ताद बुखारी जी दरगाह ते पहुतो आहियां। इन जा कुझु मंदर मूंखे अंदरि मां ॾेखारींदुसि। उस्ताद बुखारी सैयद अहमद शाह वलद सैयद हाजन शाह, जंहिंजो जनम 16 जनवरी 1930 ते थियो ऐं वफ़ात 9 अक्टूबर 1992 थी। बेताज शाइरीअ जो बादशाह उस्ताद बुखारी ही उन जी तस्वीर सिंध जे सदा हयात अवामी शाइर उस्ताद बुखारी जी आख़िरी आरामगाह। साईं जी आख़िरी आरामगाह उस्ताद बुखारी सैयद अहमद शाह वलद सैयद हाजन शाह। दरगाह जे मथां ही उन जा ई बैत उस्ताद बुखारीअ खे खणी दफ़न करियो धरतीअ खां मगर धार। इहो कीअं थींदो? हूअं त मिटीअ जे चपटी आहियां, जीअं सिंध त धरती आहियां। वाह 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 वाह। ही उस्ताद जा पंहिंजा अल्फाज़ आहिनि, पंहिंजा बैत आहिनि जेके हिते चिटिया विया आहिनि। ऐं हिन वक़्तु ही आख़िरी आरामगाह आहे उस्ताद बुखारी जी दादू शहर में।